करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कोई इरशाद फरमायो तो छह गालिब केड़ी हुए छह सिफात केड़ी हुए जेका मुखा पहले अल्लाह रब्बुल इज्जत वो सिफात में पैगंबर नबी के अता करे हुए वो छह सिफात करी हुए वो जिल्तु अलल अंबिया बिसिद्दीन छह में सिफात में वो कुरान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फजीलत अता की अल्लाह रब्बुल इज्जत उन्होंने फरमाई और नी तो जवाब में अल कलिम एड़ी जामे कलाम अल्लाह रब्बुल इज्जत मुखे अता कयो मुखा पहले के भी नबी के अता न कयो वो जामे कलाम भी कुरान पाक तफसीलात तो वक्त कोने यो फरमाई वनुसिरतु बिर्रूब समुनी मदद कइया बिसोदा वाकया बुदोदा आलमन था सीरत दा वाकया तक जने कुरान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का मुकरमा में पैदा किया तो कैसर किसरा के मोहल्ला में तने जंगल उतारी थी आई कई सौ साल पहले जगह उन्हें बाह भरे पई आतिश कदे में वो विसंजी हुई उन्हें भी खबर पैदी हुई तो वो आखिरी नबी पैदा थी एडो रो हुए आई पान में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जगह पर बात आला नस्ल जो घोड़ो पाले उन्हें का मदीने के दौड़ायो दी रात दौड़े बिन महीने की मुसाफत जीते पुगे अल्लाह ताला मुझे दुश्मन जे मथा मुझे रो एरो तार वा उहिल्लत लिल गनाइम पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की फजीलत का फरमाई कोई स गनीमत जो बा मुझे ला हलाल करे जो अल्लाह ताला पहले जे कोई हुंदो होयो नबीन जलाए जेको उन जी उम्मत जलाए माले गनीमत हुंदो होयो एकड़े बड़े मैदान में वो करता होया आसमान का बाहर भी हुई उनके सारे चल जी हुई तो समझता है कि माले गनीमत कबूल थियो यो अल्लाह ने कबूल किया और हमारे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की या फजीलत अल्लाह ताला ता फरमाई तो माले गनीमत हड़े सारगो ने बात न लगायो पर पाण भी इस्तेमाल कयो माले गनीमत ने ताजी उम्मत भी इस्तेमाल या फजीलत है चौथी फजीलत क्या है वजुलत लिल अर्दु मस्जिदन व तुहूरा केड़ी भी उम्मत हो जाए उन्हें की इबादत की जगह मुख्तस हुंदिया पर अल्लाह ताला पांजे नबी के महबूब के लिए फजीलत अता फरमाई पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बताया सभी दुनिया जी जमीन मुझे लाए मुसलो हमारे जो बड़ी जो नमाज जो वक्त थे नमाज थी नहीं सफर में हो जो अरे रेलवे सफर करना उतने नमाज पढ़ना नमाज थी नहीं दिया बैरी जहाज में भी बहुत डेढ़ महीना सफर करना है समंदर दे विच उतने नमाज पढ़ना है ना पर नमाज की जगह भी और इतने में बड़ी तफसील आई है हदीस में तो अल्लाह ताला के नबी ने को फरमायो कि यो जमीन मुझे लाए मस्जिद पाक छाए जिते पानी न मिले तो छाता वजू करना है मुंह करना बेटी ना बेटी पाक एक पहली उम्मत नबी अल्लाह यो ना हो ये हुजूर जे करे असर के बिल है आई पंजी जेका फजीलत है जेतरा मां तवज्जो करे तो वो उरसिलतु इलल खल्क़ि काफा या जेका फजीलत है एडी बड़ी फजीलत है आदम अलैहिस्सलाम का वठी करे ईसा रूहुल्लाह कहीं केवे भी नबी के अल्लाह रब्बुल इज्जत कियो न फरमायो तो ता के मां सकी मखलूकात तरफ नबी रसूल करे ना यो सिर्फ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने के मीर के फजीलत अता करे फरमाई तो उरसिलतु इलल खल्क़ि काफा ये का भी अल्लाह ताला की मखलूकात है सब उन्हें ही तरफा मुके नबी रसूल करे ये बड़ी तफसीलात है बड़ी तफसीलात है इंसान मुसलमान किया बेशक किया किया मुसलमान किया साहबा आज की क़यामत की उम्मत की जिन भी मुसलमान किया साहब भी किया आया ना मानव जिन जा वफर विदिया कई वड़न भी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नबूवत की गवाही नहीं ने गवाही नहीं कई पत्थर
वाक़िया आहिनि, हिकिड़ो न अलाए केतिरा वाक़िया आहिनि जेको खणी आयो अबू जहल पंहिंजी मुठ जे अंदरि पथर मूंखे ॿुधायो त मुंहिंजी मुठ में छा आहे त मां कलमो भरियां। पाण करे ॿुधायो न मां ॿुधायो तुंहिंजी मुठ में हथ में छा आहे, तुंहिंजे मुठ में जेको आहे उहो ॿुधाए त मां केरु आहियां। हुननि इहे उछले ॾिठा पथर हुननि पंहिंजो पाण करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो भरियो। पत्थरनि खे अल्लाह ताला ज़बान अता कई। ईअं ई जानवरनि खे ॾिसूं था ॿ वाक़िया ॿुधाइनि तफ़सीलात जो वक़्तु कोन्हे ऐं तवजो सां ॿुधो ईमान तालो थी वियो। हिकिड़ो देहाती अरब जो देहाती हुनखे बदू चवंदा आहिनि, वो हूंदी आहे न जानवर जो उनजो शिकार करे अची ईअं उछले हुनजी रस्सी कढे ईअं पाण करे सल्लल्लाहु जे साम्हूं ईअं उछले त जेकॾहिं ही अरब में सभु चवंदा आहिनि उहो जेकॾहिं ही तव्हांजी नबूवत जी गवाही ॾिए त पोइ वञ त पाण करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ जे अंदरि पुछिया मन अना या ज़ब मां केरु आहियां ऐं को मां केरु आहियां। साहबा ॿुधाइनि त क़ुर्बान सभ जो सुभान जॾहिं पाण करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अना या ज़ब वो जेको मरी रुको हुई हुनजी अखियूं खुलियूं या ज़ब ऐं वो हुनजी अखियूं खुलियूं। पाण जो माना न मां केरु आहियां। अरबी फसीह जे अंदरि हुननि को जवाब ॾिनो। तफ़सीलात में नथो वञा टाइम थोरो आहे। और फरमाया अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा रसूल आहे आयो रसूल आहे। और उन्होंने फरमाया मन में आज़म बड़ी पूछी मां केरु आहियां। वरी वो ॾींहुं अंत रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन इको जी ज़बानी भी हद में नबूवत जी गवाही ॾे। वे जगह मदीने जी हिकिड़ी गिटी में वञनि पिया पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं हिकिड़ो ऊठ चरियो थियो माण्हू हेॾे होॾे फतकनि पिया त कंहिंखे नुक़सान न पहुचाए। ऊठ वॾो ॾाढो वारा चरियो थियो। हाणे त सहाबी कुझु गॾु हुया पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलल्लाह असां बि थोरो साइड कयूं ऊठ असांखे नुक़सान न पहुचाए अवां खे नुक़सान न पहुचाए। पाण तव्हां हटी वञो अॼु वो ऊठ ईअं टुटो आयो अची पंहिंजो मुंहुं ऐं सिर पाण जे कदमनि में रखे नबी पाक चेहरो सुर इहो चेहरो मुबारक और मैंने तो मालिक के नाम के बुरा मालिक की बुराई कि तू इन्हें तो जुल्म छो करो या इन्हें के खाधो खुराक पूरो दे या इन्हें का कम घट बढ़ा ये तुझी शिकायत हो उठ अची पाण के तुम जे कदम में सिर लगी शिकायत आई को जो बियो वाक्यो एकड़ो हमरा आयो शिकायत की या रसूलल्लाह ये वोट मुके रात जो मजदूरी मजदूरी करवा आर को करवा पाजी बनी जे काम करवा मजदूरी करवा शाम जो ई रात में मुके सुमार न दीवा सजी रात मुके सुमार न दीवा कुर्बान आज दुनिया से अदा कुमार वडेरा में फैसला कंदा हुंदा घणा ई गुज़ारे त हिकड़े दोस्त की बुद्धि उन्हनि जी महिनत करे न हिकड़े पासे मुसलमान आजादिया बे पासे वठा जानवर हां ने उन्हें की कोट के वठी उन्हें की बुद्धि को फैसलो और ये बढ़िया मन बाजू शेर पान मान के कदम में रखे जो और जरा नाराज किया फरमाई तू इन्हें की शिकायत क्यों करे हिंदू की शिकायत क्यों करे हे जाने तो मुझे मालिक नेक साले आए सजो डी हलाल रोजगार के पोया हुंदो हलाल रोजगार कमाईंदो पर जॾहिं रात जो घर ईंदो सोमानी नमाज ईशा नमाज पढ़ण खां सवाइ सुम्ही पवंदो जॾहिं नमाज पढ़ण खां सवाइ सुम्हंदो पोइ मां हिनखे हिन जे करे मारींदो त उथ नमाज पढ़ ईअं न कयो तूं नमाज खां सवाइ सुम्हंदो तुंहिंजे हलाल जे त मां बि घर बंदो कयो
उठी पहले नमाज पढ़ बोलो और जिसमें उन्हें कमी की उन्हें याद तो जानवर भी पत्थर भी भाई वणन जा घणा वाक्य आहिनि हवा ॿुधंदा हूंदो हिकिड़ो वाक़ियो सीरत जो ॿुधाए छॾियो आज दुनिया जा काफ़िर असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ थी आहिनि गुस्ताखियूं कंदा इनखे कहिड़ी ख़बर आज जा यहूदी ईसाई ये आज का मुखालिफ न उन वक़्त का मुखालिफ है ॿुधो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र हुई 12 साल घणी 12 साल पंहिंजे चाचे अबू तालिब सां गॾु शाम जे मुल्क में तिजारत वारो काफ़िलो वठी वञनि पिया ॾाढो बेफौज थियो अम्मा बेफौज थी अबू बि कोन्हे चाचे सां गॾु वञनि पिया 12 साल उम्र हुई त जॾहिं अरब जी हिकिड़ी वादी में पहुता हुन वादी जे अंदरि हिकिड़ो वॾो यहूदी आदम वेठो हुयो रहंदो हुयो ऐं कंहिंसां बि न मिलंदो हुयो नालो हुनजो बोइरा हुयो बोइरा उते रहंदो हुयो जॾहिं ही काफ़िलो उते पहुतो हू अची काफ़िले जे रस्ते में बीठो पुछे त काफ़िले जो सरदार केरु आहे सरदार केरु आहे अबू तालिब अॻिते विया मां आहियां जे मां तव्हांजे काफ़िले जी दावत थो कयो अचो मुंहिंजी दावत क़बूल कयो तव्हांजी चई तूं असां घर चकर आया विया कंहिंसां मिलंदो ई न आहे कीअं दावत थो करे हुनजे नाम मुंहिंजो दिलि थो इज़त करे त तव्हांजे लाइ दावत कयो तव्हां मुंहिंजी दावत क़बूल कयो काफ़िले वारो मंदिर त वियो ठीकु आहे पोइ हलियो वियो पोइ बोइरा वियो वञी क़िस्म जा काम तयारु कराई हमरा मोकिलियो त सर करे अच काफ़िले वारनि खे सब काफ़िले वारा हलिया विया हाणे सामान सां गॾु कंहिंखे ॿिया निकिरे माण्हू खे सामान सां गॾु विया न ऐं अबू तालिब चवंदा भाउ नबी पाक सल्लम खे चई तव्हां सभु में नंढा आहियो सामान सां गॾु तव्हां इहे सभु हलिया बोइरा ॾिसे पियो बोले इहो सहूलियात कोन हुयूं हिकिड़े वॾे वण जे हेठियां उन ताम लॻाया वेहण जो इंतज़ाम कयो ही सॼो काफ़िलो जॾहिं पहुतो त बोइरा पुछियईं त तव्हां पोइ ते बि आहे माण्हू हिन चयो न ईअं थी सघे पोइ ते हूंदा माण्हू अबू तालिब चयो त हा हिकिड़ो असांजो छोकिरो आहे जंहिंजी उमिरि 12 साल आहे उहो सामान सां गॾु विया की न उनखे बि घुरायो थोरो बराबरि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठी आया हाणे अखलाक ॾिसो जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते पहुता तवजो ईमान का त ॾिठईं छांव जे अंदरि वण जी छांव जे अंदरि सॼो काफ़िलो वेठो आहे छांव में जॻह कोन्हे हिकिड़े पासे मुस्लिम भई हो जेको यहूदी आदम हुयो उहो ॾिसे पियो तवजो थोड़ी देर गुज़री वण पंहिंजी जॻह तब्दील कई सीरत असांजे नबी जी शान वण पंहिंजी जॻह तब्दील करे उते अची बीठो त छांव नबी पाक जे मथे बोइरा पुछे पियो यहूदियुनि तव्हांखे कुझु महसूस थियो आहे मां सभु कुझु ॾिसां पियो तव्हांखे महसूस न थियो न चई छोकिरो आयो हिनजे मथां ओस हुई हीउ ओस में बीठो हुयो वेठो हुयो तव्हांजे मथां छांव हुई हाणे तव्हांजे मथां ओस अची वई आहे हुनजे मथां छांव आहे कीअं थियो आहे हुनजो असांखे ख़बर कान्हे चई वण पंहिंजी जॻह मटाए छॾी ॿिनि जान जो सरदार सुभान वो बोइरा चवण लॻो अबू तालिब खे पुछो मुंहिंजी तरफ़ तवजो चई छोकिरो केरु आहे अबू तालिब चयो त मुंहिंजो पुटु आहे हाणे चाचो चवंदा न चाचा चवंदा चाचे खां केरु पुछे केरु आहे चई मुंहिंजो पुटु आहे पीउ गुज़ारियो ॾाढो गुज़ारियो इहो ई चाचो पाले पियो नबी पाक सल्लम खे चई मुंहिंजो पुटु आहे चई न ईअं नथो थी सघे तव्हांजो पुटु कोन्हे सच ॿुधायो अबू तालिब चयो त न तोखे कीअं ख़बर त ही मुंहिंजो पुटु कोन्हे चई मूंखे ख़बर ईअं आहे मां तौरात जो एॾो वॾो आलिम आहियां मां इंजील जो एॾो वॾो आलिम आहियां तौरात में इंजील में
इन जी सिफात बयान कयो वञे ऐं असांखे ख़बर आहे हाणे मुंहिंजी उमिरि घणी आहे 12 साल चई असांखे ख़बर आहे तो रात में इहो लिखियल आहे जेको आख़िरी नबी पैदा थींदो मां जे पेट में हूंदो त पीउ गुज़ारे वेंदो ऐं 6 सालनि जी उमिरि में हूंदो त मां गुज़ारे वेंदी ऐं 8 सालनि जी उमिरि में हूंदो त ॾाॾो गुज़ारे वेंदो तव्हां कीअं चओ त मुंहिंजो पुटु आहे अबू तालिब चवंदा मुंहिंजो घटि त उहो वरी चवणु लॻो इनखे अॻिते शाम न वठी वञो हीअ उम्मत जो आख़िरी नबी तो शाम जा यहूदी इनखे नुक़सान न पहुचाइनि हिनजे करे इनखे वापसि वठी वञो हिनजी हिफ़ाज़त कयो इहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो आख़िरी नबी आहे उमिरि 12 साल घणी 12 साल वण बि जॻह मटाए छाऊं पियो करे ऐं हिकिड़ो वॾो यहूदी आलिम बि ॾिसे पियो सॼी निशानियूं ॾिसे पियो त हीउ नबी आहे हीउ छा आहे नबी आहे उहो बि चवे पियो ख़त्म न पहुची ॻाल्हि त इहो आख़िरी नबी आहे छा आहे आख़िरी नबी आहे अॼु जे काजनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे